ज़िले कश्मीर कंदकोट पुलिस जे वॾो कामयाब ऑपरेशन मोटरसाइकिल चोरी कंदड़ गैंग जो ख़ात्मो। 2 जवाबदार गिरफ़्तार, 1 खां 4 हथ ऐं 20 मोटरसाइकिलूं हथ असुल मालिकनि हवाले कयो वियो। मिलियल ॼाण मूजिबि एसएसपी कश्मीर कंदकोट मोहम्मद कांगरो जी ख़ासि हिदायतुनि ते ॾोहारी अनसरनि ख़िलाफ़ जारी क्रैकडाउन दौरान ज़िले कश्मीर पुलिस खे हिकु वॾी कामयाबी हासिल आहे। हिकु ख़तरनाक मोटरसाइकिल चोरी कंदड़ गैंग जो पर्दोफाश कयो वियो। 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। डीएसपी कंदकोट जावेद अहमद सांगरी, असिस्टेंट कंदकोट खलील अहमद लेगारी ऐं इंचार्ज कंदकोट जी अॻुवाणी में हिकु पुलिस टीम पुलिस स्टेशन ए सेक्शन कंदकोट जे हदनि में कामयाब रेड ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन दौरान मोटरसाइकिल चोरी में मुलविज़ हिकु गिरोह जो पर्दो फाश कयो वियो। 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार थियल में चाकर पुट अलाॾितो सब्ज़ोई लठ सां गिरफ़्तार। मुजरमाना रिकॉर्ड हिन रीति आहिनि: ग़ुलाम यासीन पुट शहज़ादो सब्ज़ोई पिस्तौल सां गिरफ़्तार। मुजरमाना रिकॉर्ड हिन रीति आहिनि: मुल्ज़िमान आदि मुजरम आहिनि। उन्हनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ पुलिस स्टेशन में क़त्ल जे कोशिशुनि, पुलिस मुक़ाबलनि, फुर, ग़ैरक़ानूनी हथियार ऐं ॿियनि संगीन नौइयत जा केतिराई केस दाख़िल थियल आहिनि। ऑपरेशन दौरान 20 चोरी थियल मोटरसाइकिलूं हथ कयूं वयूं, जेके बाद में क़ानूनी कार्रवाई मुकमल करण खां पोइ उन्हनि जे असुल मालिकनि जे हवाले कयूं वयूं, जिन में शहरी मोटरसाइकिलूं वसूल कयूं। रोहित कुमार, मनीष कुमार, प्रेम प्रकाश, दिलीप कुमार, धर्मपाल, फिलाज कुमार, राजेश कुमार, सिमरत कुमार, नादिर अली गोलो, रवि कुमार, शाज़ेब डूमकी, कलीमुल्ला उगाई, इमरान अली संजराणी, अब्दुल गफूर गोलाटो, अतर अली बिरोई, इमरान अली लाशारी, बरकत अली गोलो, दुर मोहम्मद लाशारी, इरफान अली खोसो, ज़फ़र अली सुमरो। एसएसपी कश्मीर कंदकोट पुलिस टीम खे कामयाबी ते मुबारकबाद ॾिनी। ऑपरेशन जी हिदायत कई ऐं चयो त माण्हुनि जे जान माल जी तहफ़्फ़ुज़ खे हर क़ीमत ते यकीनी बणायो वेंदो ऐं ॾोहारी अनसरनि ख़िलाफ़ बेमिसाल कार्रवायूं जारी रहंदियूं। हुन वधीक चयो त कश्मीर पुलिस शहरनि जे तामर सां इलाइक़े में अमन अमान करण लाइ पुरज़म आहे ऐं अहिड़नि अनसरनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई जारी रहंदी। लेगारी डीआईजी लाड़काना एसएसबी कश्मीर कंदकोट मोहम्मद मुराद गांगरे साहब जे हुकुम सां कश्मीर कंदकोट जूं कामयाबियूं जारी सारी आहिनि। जीअं त एसएसबी कश्मीर मोहम्मद मुराद गांगरे साहब जे हुकुम सां कार्रवाई करे 2 फोरू गिरफ़्तार कया विया आहिनि, जेके ख़तरनाक फोरू आहिनि। काफ़ी मरतबा जेल बि वञी रहिया आहिनि। जेको ए सेक्शन, बी सेक्शन, सी सेक्शन जी हदूद में फोर वारदातियूं ऐं मोटरसाइकिल चोरियूं कंदा आहिनि, मोबाइल सटी। हिन जो जेको पूरो ग्रुप आहे 2 माण्हू हुन में गिरफ़्तार कया विया आहिनि, जंहिंजो नालो आहे यासीन ऐं चाकर। ही 2 ज़ात जा सब्ज़ो आहिनि। जेको वेपन्स बि हिननि मां बरामद कयो आहे ऐं 20 बाइक्स जेके आहिनि उहे रिकवर करे कंदकोट कश्मीर माण्हुनि जे हवाले कयो वेंदो। अॻिते बि इंशाल्लाह इंक्वायरी करे जेको बि हिननि क्राइम कयो उहो क्राइम रिकवर करे कश्मीर कंदकोट जे अवाम जे हवाले कयो वेंदो। कश्मीर कंदकोट जे अवाम जी दुआनि सां ई अॼु ही कामयाबियूं जारी आहिनि। कश्मीर कंदकोट पूरो कंदकोट में हींअर पर्ची सिस्टम लॻो आहे, ज़ीरो लॻो पियो आहे। उनखां अलावा स्ट्रीट क्राइम मसलन हिकु अधु जेकॾहिं थींदो बि आहे उनखे गिरफ़्तार करे केतिरे किरदार ताईं पहुचाईंदा आहियूं ऐं नुक़सान ज़रूरु उन मालिकनि जे हवाले पहुचाईंदा आहियूं। ऐं मां रहियल खयल जेके ॾोहारी आहिनि बदमाश, उन्हनि खे बि मां इहो ई मैसेज ॾियां थो, जीअं फोरू ही गिरफ़्तार कया विया आहिनि जेके लाकअप में जे सलाखनि जे अंदरि आहिनि ऐं उन्हनि में हीअ रिकवरियूं कयूं वयूं आहिनि, तव्हां बि न बची सघंदव। ॾिसो, हिकु क्राइम या 2 क्राइम, 3 क्राइम, 4 क्राइम खां पोइ लिकी न सघंदव। उन खां बहितर अथव कश्मीर कंदकोट जे माण्हुनि जो क्राइम करणु बंदि कयो ऐं कश्मीर कंदकोट खे छॾे हलिया वञो, तव्हांजे लाइ बहितर आहे। ही आख़िरी वार्निंग मां ॾियां पियो, न तव्हां सां उहा हालत कई वेंदी जेको पूरी सिंध जा माण्हू, पूरे कश्मीर कंदकोट जा माण्हू अव्हांखे ॾिसी ऐं ॾोहारी खे जीअं इबरतनाक सज़ा ॾिनी वेंदी आहे, उहा सज़ा तव्हांखे ॾिनी वेंदी। ही कश्मीर कंदकोट जे असांजे एसएसपी मोहम्मद मुराद गांगरे साहब जन जी उन्हनि जे ॾींहुं राति जी महिनत आहे ऐं असां 15 पुलिस उन्हनि जे साईं जन जे हुकुम हकाम सां ॾींहुं राति कमु करे रहिया आहियूं ऐं अॼु सुठी कामयाबी मिली आहे। अॻिते बि अल्लाह मालिक आहे ईअं ई कश्मीर कंदकोट असांजो 15 जी टीम पूरी ईअं ई पंहिंजी कारकर्दगी ॾेखारींदी हलंदी। कश्मीर कंदकोट जे अवाम जो असां सां साथ रहियो त इंशाल्लाह कश्मीर कंदकोट ईअं ई पेरस हवाले सां, ईअं ई अमन अमान जे हवाले सां हलंदो। आम जो 15 इंचार्ज कंदकोट खलील अहमद लेगारी।